नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त उमरकोट में PS52 जी ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 92 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी थी विया आहिनि। उमरकोट में PS52 जे GDA जे उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 19,938 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 43,106 वोट मिलिया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 23,168 वोटनि जी ससरी हासिल आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त उमरकोट में PS52 जी ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 92 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी थी विया आहिनि। उमरकोट में PS52 जे GDA जे उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 19,938 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 43,106 वोट मिलिया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 23,168 वोटनि जी ससरी हासिल आहे।